हींअर असां पिरालो बरसा यूसी वॾा माशूर में बीठा आहियूं जिते बरसातुनि लाइ दुआऊं घुरी वेंदियूं त असां ते बरसाति पवनि ऐं रहमतूं असांजे मथां वसनि पर हीअ बरसाति ग़रीब माण्हुनि जे लाइ हिकिड़ी ज़हमत बणिजी वई आहे। असां सां वॾो ज़ुल्म आहे। हे ॾिसो त सही बंगला जायूं छॾे बंगला छॾे बि असांजे को वॾो चङो नथो अचे त हे हिकिड़े ॾिसूं ग़रीबनि सां को आवाम आहे 5 मिंट असां सां वेही नथा सघनि हथु था ॾियूं साहिबु गुलशन खे को हथु नथो ॾिए त बीहे नथो। असां जेका अहिड़ो ज़ुल्म थी वियो आहे जायूं छॾियूं असां ॿाहिरि कलियूं टंगियूं वेठा आहियूं पंहिंजा मांजा कयूं हिनमहिल मालनि खे त छॾ पर बचा बुख था मरनि पिया दरपदर लॻा वठनि जायूं किरी पियूं कयूं पर हिनमहिल ताईं कंहिं तदार न कई आहे त ॾिसूं छा आहे छा न आहे। कहिड़ो बि चऊं आहे मठो आहे नफ़ीसा शाह आहे काइमिली शाह आहे जेको माण्हू हिते 5 मिंट खां अधु कलाक में अहिड़ा साहिब हले त महीननि में त असां हुनखे मञूं त कीअं वेहबो आहे। मशर साईं मुलादर छा आहे उनजी धीअरियूं आहिनि उहे सिर्फ़ु 5 मिंट असां सां पाणी मां ॿाहिरि हंधि कढाए असां सां हर शइ करे असां चऊं वाक़ई असां सां उनजा वोटर आहियूं असां में बचनि जे में हज़र तां वेलो न आहे असां बचनि खे खारायूं असां काॾे वञूं। ॿाहूं बि ॿधनि था टोप बि पेरनि ते रखनि था टुवाल बि पहिरियों आख़िर में क़ुर शरीफ़ बि रखी असां खां वोट वठी हलिया था वञनि पर हीअ जेको वक़्तु आहे हीअ जेका बरसाति आहे जेका ज़हमत बणिजी वई आहे रहमत जे जाइ ते असांजे लाइ ॿियो कुझु ई नथो थी सघे त हिकिड़ो वेलो मानीअ जो ॾिनो वञे को अटो को राशन पाणी को टेंट को जेको असां माली मदद कई वञे जीअं असांजा बचड़ा ॿार जेके बुख ते वेठा आहिनि उन्हनि जी जेको आहे ज़िंदगी जा कुझु बचाए सघिजे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी सिंध TV न्यूज़ पिरालो।